शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह क़िबला जन असल मशहूर त सिंधी शाइरी सां आहिनि, लेकिन संदन खे सिर्फ़ सिंधी शाइरी न बल्कि पाण हिंदी, सिराइकी, अरबी वग़ैरह में भी कामिल महारत रखंदा हुआ। ऐं संदन जो नालो मुबारक अब्दुल लतीफ़ आहे ऐं संदन जो घरानो हिजरत करे सिंध जे मशहूर शहर हाला में आयो हुयो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह जन जी विलादत बासआदत 1101 हिजरी बमुताबिक 1699 हाला मटियारी में थी ऐं संदन जो इल्मी घरानो हुयो ऐं पाण इब्तिदाई तालीम वालिद माजिद हज़रत शाह हबीब रहमतुल्लाहि ताला अलैह जन खां हासिल कई। उन खां पोइ क़रीबी मदरसे में जिथे संदन जा उस्ताद नूर मोहम्मद रहमतुल्लाहि ताला अलैह जन हुआ, उन मदरसे में दाख़िल करायो ऐं पाण मज़ीद तालीम उन मदरसे में हासिल की ऐं संदन खे अरबी, फ़ारसी, हिंदी, सिंधी इन तमामु ज़बानुनि ते वॾो उबूर हासिल हुयो ऐं पाण हिकिड़ा वॾा मुहक़िक़ ऐं जय्यद आलिम हुआ ऐं आलिम बाअमल हुआ ऐं क़ुरान और हदीस जे दर्स खे आम कंदा हुआ ऐं पाण दीन इस्लाम जी तबलीग भी कंदा हुआ। तबलीग में ख़ुसूसन अवां जी शाइरी जो वॾो नालो अचे थो। दीन इस्लाम जी तबलीग कंदे ऐं भटकंदड़नि खे राह हक़ ॾेखारींदे पाण अहिड़ा शेर मुनज़म फ़रमाईंदा हुआ जंहिं जे ज़रिए ॿुधी करे जॾहिं उहे शेर दिलनि ते लॻंदा हुआ, अहिड़ो असरु कंदा हुआ त ज़िंदगी बदिलाए छॾींदा हुआ। शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैह जन दीन इस्लाम जी तबलीग जीअं शाइरी सां कई ऐं संदन नसर जी सूरत में भी कई। पाण जॾहिं सफ़र ते वेंदा हुआ त उते महफ़िलियूं लॻंदियूं हुयूं, दीन इस्लाम जी तबलीग कंदा हुआ ऐं दावत ॾींदा हुआ। उन्हनि में कई माण्हू जेके राह हक़ खां फिरियल हूंदा हुआ, हज़रत शाह साहब रहमतुल्लाहि ताला अलैह जी नेकी जी दावत जे करे उहे राह हक़ ते ईंदा हुआ ऐं इस्लाम खे हक़ीक़ी माननि में पंहिंजी दिलि में दाख़िल कंदा हुआ। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।